ज़िले शिकारपुर जे ॻोठ खाई सां तालुक़ु रखंदड़ सिंध पुलिस जो फ़र्ज़शुनास ऑफिसर SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ पंहिंजी सर्विस पूरी करे 21 मई 2026 ईस्वी ते रिटायर थी रहियो आहे। SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ पंहिंजी रिटायरमेंट खां अॻु 20 मई 2026 ईस्वी ते उमिरे लाइ भले पार रवानो थींदो। अब्दुल हफ़ीज़ चाचड़ जो सिंध जे नेकनाम, भलोड़, आवाम दोस्त ऐं पढ़ियल गढ़ियल पुलिस ऑफिसरनि में शुमार थिए थो। SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ उत्तर सिंध जे 6 ज़िलनि में पंहिंजी सर्विस जो गज़ हिसो गुज़ारियो। सभ खां वधीक ज़िले कश्मीर कंदाकोट जहिड़े टफ ज़िले में ड्यूटी सर अंजाम ॾिनई। हू ज़िले कश्मीर कंदाकोट जे आम थाणनि जहिड़ो कंदाकोट सेक्शन थाणो, बख्शापुर थाणो, बडहाणी थाणो, करमपुर थाणे समेत ॿिनि थाणनि ते अवामी ख़िदमत जे जज़्बे हेठि ईमानदारी सां ड्यूटी सर अंजाम ॾिनई। SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ जो शुमार सफ़े अवल जे SHOs में थिए थो, जंहिंजी रिटायरमेंट खां पोइ सिंध पुलिस महकमो हिकु भलोड़ पुलिस ऑफिसर खां महरूम थी वेंदो। SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ सिंध पुलिस में भर्ती थियण खां अॻु तालीमी मैदान में बहैसियत उस्ताद जे बि फ़र्ज़ सर अंजाम ॾेई चुको आहे। डॉक्टर लालचंद समेत सुठनि उहिदनि ते वेठल काफ़ी माण्हू SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ जा कामयाब शागिर्द आहिनि। SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ जी रिटायरमेंट जे मौक़े ते अबाणे शहर में केक कटियो वियो। केक तक़रीब में संदसि भाइर, शहरनि, इलाइक़े वासियुनि, बिरादरी जे माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि वॾी तइदाद में शिरकत करे खेनि सर्विस पूरी करण ते मुबारकूं पिण ॾिनियूं। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़, खाही।